विधई या गजई अल्लाह रिंदन जी ते जन्नत में कॉलोनी अलग आ पर उन कॉलोनी जो अगवान गुल मोहम्मद रिंदो हुंदो केडो खर्च क्यों थे वेड़े वा गुल मोहम्मद अल्लाह कंजा पैसा कोर्टन ते खपन थानन में खपन वेड़े वाह जी गुल मोहम्मद तो जा 5 रुपया मोहम्मद जे कुरान ते पिया अरे केडो वडो खर्च क्यों थे आलमा स्टेज शामियाना कना तू लाउड भी भलो घुरायो थे बुखारी सुभान अल्लाह लाउड बड़ो घुरायो न जोरंतन मां कोताई भजी लाउड हुचे बेड़ो ये मुर्दे थे हलायो उठे न त चुरे जरूर ये जलसो पूरी दुनिया में पियो हले भाई आयो आ सदाम शरीफ किथा वेचारो आयो ओ जाम दाता रखा हे फांसी कौन टंगियो वेठो यार शे नंडड़ी आ धमाको वडो मां के तिरलो हां सजे मुल्क में 42 वेठो सुभान अल्लाह हाणे त मूंखे शादियुनि जा एॾा प्रोग्राम था मिलनि जो ॻाइणनि खे मूं घर विहारे छॾ छो जो मूंखे हिकिड़े ॻाइणे फोन कई ख़ुदा कंदो किथे एक्सीडेंट थी अल्लाह हाणे हिकिड़े ॻाइणे खे 45,000 एडवांस ॾेई आया चो पैसा माफ़ थई असां मौली असदुल्ला जो जलसो था करायूं शादीअ भैया त बुलंद करो क़ुरान खे सलाम कयो भैया त अल्लाह मोल निजाम कानो आंदी थी दिहाड़ीअ ते आंदा थी अल्लाह वेड़े सतपुरी में जो क्या वॾा ज़मींदार इन त शादीअ में क़ुरान जो वाइज़ कराई बरकत ही क़ुरान में आ अल्लाह कंदो तुंहिंजी जल्दी शादी थी ये पंहिंजा थी नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा नारे शादी कही थी हाने करने ना बाबा परे आ टाइम अरे बरोच 4 का ना हिना जा हिकड़ी भी मीटर अल्लाह जय छोकरे में अड़ी था ॾिसो न ठोके परण आयो शादी करा जे 8 ॾींहनि में सालन शर्मा तू हो न शादी शादी खबरदार किरोना थी अच्छी चिन्हन खादा चमड़ा किरोना असा के कुरान छा तो चए कुरान तो चए जो हिल्लु लहुम तय्यिबात व युहर्रिमु अलैहिमुल खबाइस कुरान तो चए हलाल पाक शयूं खाईंदा कयो हराम जे वेझो ही न वेंदा निजाम दीन वेठो आलिमा ता जे इलाके जो वडो आलिम वडा अरबी जा किताब पढ़ाई अल्लाह कुरान छा तो चए या अय्युहल्लज़ीना आमनू कुलू मिनत तय्यिबात वअमलू सालिहा ईमान वारो पाक शयूं खाईंदा कयो नेक अमल कंदा कयो जन्नत तांजे इंतजार में सुभान अल्लाह केरो नादी असा के नबी से हथ ही फिराए देना हथ हिन हथ तां खाईंदा कयो पियंदा कयो खैरियत ॾींदा कयो हे हथ बाथरूम में इस्तेमाल कंदा कयो हिन हथ तां खाइजो न पीजो न खैरियत न ॾिजो हे बाथरूम जो हथ अंग्रेज चए थो हेठि टिशू इस्तेमाल कयो हेठि भी वो ही टिशू बूथ जो भी वो ही टिशू अंग्रेज कुत्ते जे पोया लगन में तो पाण के कामयाबी समझो आ चयो जो आजा अंग्रेजन वडो उस निकरंदी आ न उस उन में ले थड़ंदा है ये रिंदन जा गदा हले थड़ सुभान अल्लाह उनके अंग्रेज चवंदो सन बात छा सन बात इस्लाम जादो जे पाण में मिलो न एक बे के जो अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू अंग्रेज से तो रात जो पाण में मिलो न एक बे के जो गुड नाइट माना रात खैर जी बाकी सुबह जो दादवा दे पादर पे छाटे ये दादवा हुआ सदावा बराज आगे पुट्ठी को सभा सिंधड़ी अंबा अल्लाह दुआ कर
अल्लाह तो खुश मेहरबानी मेहरबानी हेड़ा हीरा हुजन ॿिया क्रिकेट ते ख़र्च कनि गुल मोहम्मद जे क़ुरान ते ख़र्च